घोटकी भुगता मोहल्ला जे रिहायशी आबिद हुसैन आराई पंहिंजे ॿारनि सां गॾु क़ुरान पाक ऐं प्ले कार्ड खणी जावेद शाकुर जे ख़िलाफ़ VC जा 2,25,000 न ॾियण तां प्रेस क्लब घोटकी में एहतजाज। तफ़सील मूजिब आबिद हुसैन आराई चयो त साल 2018 खां मुंहिंजा VC जा 2,25,000 आहिनि। पैसा घुरण तां जावेद शाकिर मशिरजी पियो ऐं मुंहिंजे नंढड़नि मासूम ॿारनि खे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं बाअसर आहे। मां नंढनि मासूम ॿारनि सां गॾु किराए जी जॻह भुगता मोहल्ला घोटकी में रहां थो। आसरा ॾिए थो हाणे मां कॉल कयां थो या फ़ोन कयां थो या कंदो थो त मूंखे चए थो साईं मां प्लग जो प्रेस जो आहियां साथी आहियां। मां तोखे कंहिं न कंहिं केस में ॿुधाईंदुमि तोखे ॿुधाईंदुमि जेको सॼी ज़िंदगी न छुटी सघिजे करे मूंखे धमकियूं ॾिए थो ऐं मां हिकु जंग हिकु अख ऐं हिकु ॿांह खां माज़ूर आहियां। मां पंहिंजे मासूम बचड़नि जे लाइ VC ज़रिए पैसा बचाइण जी जावेद शाकिर वटि जमा कया, मगर ही ज़ालिम मुंहिंजे मासूम जो बि ख्याल न आयो। 2 सालनि खां मूंखे दिलासा ॾेई रहियो आहे मगर पैसा नथो ॾे। मां अपील कयां थो इन कानून लागू कंदड़ इदारनि खे। आर्मी चीफ कमर जावेद बाजवा, IG सिंध, डिप्टी कमिश्नर घोटकी, SSP घोटकी उमर तोफेल ऐं SHO घोटकी खे मुंहिंजा जमा कयल VC जा पैसा बाअसर जावेद शाकिर खां वठी ॾिना वञनि।